DSO शिकारपुर डॉक्टर सरताज जेको ज़ात जो जज ॿुधायो पियो वञे ओचितो मदे जी अस्पताल जो दौरो कयो, जंहिं दौरान हिन मुख़्तलिफ़ वार्डनि जो मुआइनो कयो। DSO जे दौरे दौरान आयल मरीज़नि पारां डॉक्टरनि जी खोट, इंसुलिन इंजेक्शन ऐं कुते जे चक खां बचाव वारियूं वैक्सीन न हुजण जे शिकायतुनि समेत अल्ट्रासाउंड, एक्सरे मशीन ऐं ॿियूं सहूलियतूं न हुजण जूं पिणु शिकायतूं कयूं। पर DSO मरीज़नि जूं शिकायतूं ॿुधण बजाए ख़ामोश थी MS जी ऑफिस अंदरि कमरो बंदि करे चांहि पीअण वेही रहियो। जॾहिं त सहाफ़ियुनि जी टीम पहुची खेसि अस्पताल जे मसइलनि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण लाइ चयो ऐं साणस खां डॉक्टर ऐं डॉक्टरियाणियूं वीज़ा ते वञण ऐं अस्पताल अंदरि वैक्सीनूं न हुजण बाबति सवाल पुछियो, पर मौसूफ़ इहो चई इनकार कयो त सेक्रेटरी सिहत पारां सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल ऐं मौक़ुफ़ ॾियण खां मनो कई वई आहे। उन करे तव्हां सां लोगन ते ॻाल्हि ॿोल करे या मौक़ुफ़ ॾेई नथो सघां। जंहिं बैदि DSO शिकारपुर कार ते चढ़ी शिकारपुर रवानो थी वियो। आजुज़ भुट्टो, इबरत न्यूज़, मदे जी।